बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, अज मां जे साम्हूं ज़ियारत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ पैदल सफ़र करण जे सिलसिले में जेको सवाब ज़िक्र थियल आहे उन बाबति हिकु रिवायत बयानु कंदुसि, जेका रिवायत असांजे कुतुब अरबा जे मोतबर किताब तहज़ीबुल अहकाम जेको शेख तूसी अलैहि रहमान जे लिखियल आहे उन किताब में जे जिल्द नंबर 6 सफ़ा नंबर 43 में रावी हुसैन बिन अली बिन अबी फ़ाख्ता रिवायत थो करे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन फरमायूं त ए हुसैन, जेको भी शख़्स पंहिंजे घरां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जे लाइ निकिरे थो, अगरि पैदल सफ़र लाइ निकिरे थो त अल्लाह ताला हर क़दम जे बदिले में हिकु नेकी अता कंदुसि ऐं हर क़दम जे बदिले में उन जे अमाल नामे मंझां हिकु गुनाह खे माफ़ कंदसि। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, ए हुसैन, जॾहिं उहो ज़वार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े में पहुचंदो त ख़ुदावंद मुताल उन खे फ़लाह पातलनि मंझां शुमार कंदसि। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, ए हुसैन, जॾहिं उहो ज़वार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत कंदो त ख़ुदावंद मुताल उन खे कामयाब माण्हुनि मंझां शुमार कंदसि। अॻिते इमाम अलैहिस्सलाम रिवायत में फरमाइनि था त जॾहिं उहो मोमिन उहो ज़वार पंहिंजे वतन जे तरफ़ वापसि मोटंदो त ख़ुदावंद मुताल हिकु फ़रिश्तो नाज़िल कंदसि। उहो फ़रिश्तो अची उन बंदे ख़ुदा खे चवंदो, ए बंदे ख़ुदा, ख़ुदावंद मुताल तो ते सलाम पियो मोकिले ऐं ख़ुदावंद मुताल फरमाए पियो त तुंहिंजा जेके बि गुनाह आहिनि उहे अॼु खां माफ़ थी विया। हाणे जेके आहिनि से पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके अमल थी उहे ॿीहर शुरू कर। ख़ुदावंद मुताल खां दुआ आहे त सभिनी मोमिनीन जूं जेके ज़ियारतूं आहिनि, अरबईन जी जेका ज़ियारत आहे, ख़ुदावंद मुताल पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर व मक़बूल करे ऐं जेके बि मोमिनीन मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जा ख़्वाहिशमंद आहिनि, ख़ुदा उन्हनि खे जल्द मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत ते घुराए। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।